एक हमरा जो पीउ गुज़ारे वियो, पोइ हुनजी मानी हुई त हुते मौलवी बि आयो ऐं हुते दुआ घुरनि पिया हुनजे लाइ। त मौलवी दुआ घुरे पियो त अलाह हिन मरहूम खे जन्नत नसीब कजांइ, हिन जा अज़ाब सभु ख़तमु कजांइ, जन्नतुल फिरदौस में हिनखे जॻहि ॾिजांइ। त माण्हू ॿिया आमीन पिया चवनि, हुनजो पुटु जेको वेठो हो गॾु हुन सां, उहो चए पियो त मुश्किल आहे, मुश्किल आहे। उहो सभु चवनि आमीन, हे चए मुश्किल आहे। मौलवी साहिबु चए त अलाह ताला हिनखे जन्नत नसीब कजांइ मरहूम खे। हुनजो पुटु चए मुश्किल आहे। दुआ त ख़तमु थी वई। पोइ हिन खां मौलवी पुछाए कयो, चई ॾे हवाल, भाई तुंहिंजो त पीउ हुयो, तूं बि त आमीन करी, तूं छा पियो चए मुश्किल आहे। चई मौलवी साहिबु उहा मूंखे ख़बर आहे मुंहिंजे पीउ जे प्रकारनि जी, त हुनखे जन्नत मिलंदी ई कान। त इन करे मां चवां पियो त मुश्किल आहे, हुनखे जन्नत मिलंदी कोन, हुनजी प्रकारी मूंखे ख़बर हुई। तो अहिड़ा प्रकार माण्हू ख़राबु न करे जो सुभाणे औलाद बि चवे त आमीन न चवे, औलाद बि उहा बि चए त मुश्किल आहे हिनखे जन्नत मिले। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। ॾुखियो वक़्तु इंसान जी ज़िंदगीअ में अचणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। वक़्त में वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण वारा दोस्त, अज़ीज़, मिट माइट ऐं सभिनि जी ख़बर पइजी वेंदी आहे त केरु केतिरे पाणी में आहे। ऐं ख़राबु माण्हू जी संगत दीन ऐं दुनिया ॿई ख़राबु करे छॾींदा आहिनि। इन करे ख़राबु माण्हू जी संगत खां बचो, छो जो जेके पाण ख़राबु आहिनि तव्हांखे कहिड़ी सुठी सलाह ॾींदा। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। हे राति जेको तूफ़ान आयो उन तबाही करे छॾी, के वण वग़ैरह, ऐं राति जो माण्हू ॿाहिरि बीह बि नथो सघे इन तूफ़ान में, इन जे करे जो अचानक इहे जेके शमेसी जेके हूंदा आहिनि प्यार मथे सोलर, इहे ओचिते जे किरंदा मथां, ऐं जॾहिं बि तूफ़ान अचे त घर में अंदरि घिड़ी वञो, छो जो इहे शमेसी जेके मथां टुटनि था पोइ हिनजी ख़बर ई कान थी पए। हिते बि काफ़ी जाइनि ते शमेसी किरिया आहिनि मथां इहे सीमेंट सां धिकनि सूधो, त के खड्डू भञी विधऊं, के कीअं वॾा नुक़सान इहे था कनि। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।